इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खे ॾींदालूं नसीराबाद का नसीराबाद वेझो ॾींगर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॻोठ बाग ڪلھوڙو वासी ॾينگر عمرالدين ऐं अली रज़ा बबर आरथर वाह में ॿुॾी फोत थी विया। ॾींगरनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। अपडेट कयूं पिया अवां खे इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त नसीराबाद वेझो ॾींगर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॻोठ बाग ڪلھوڙو वासी ॾींगर عمرالدين ऐं अली रज़ा बबर आरथर वाह में ॿुॾी फोत थी विया। ॾींगरनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। अमर खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। अपडेट कयूं पिया अवां खे इन अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त नसीराबाद वेझो ॾींगर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॻोठ बाग ڪلھوڙو वासी ॾींगर عمرالدين ऐं अली रज़ा बबर आरथर वाह में ॿुॾी फोत थी विया। ॾींगरनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। अमर खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरतहाल छांइजी वई आहे। नसीराबाद मां इहा अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। नसीराबाद वेझो ॾींगर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॻोठ बाग ڪلھوڙو वासी ॾींगर عمرالدين ऐं अली रज़ा बबर आरथर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॾींगरनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। जॾहिं त अमर खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया आहिनि अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त नसीराबाद वेझो ॾींगर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॻोठ बाग ڪلھوڙو वासी ॾींगर عمرالدين ऐं अली रज़ा बबर आरथर वाह में ॿुॾी फोत थिया आहिनि। ॾींगरनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। जॾहिं त अमर खे बेहोशी जा दौरा पइजी विया आहिनि। जॾहिं त इलाइक़े में सोग वारी सूरतहाल आहे। नसीराबाद मां अवां खे अपडेट कयूं पिया आहिनि अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां नसीराबाद वेझो ॾींगर वाह में ॿुॾी फोत थिया आहिनि। ॻोठ बाग ڪلھوڙو ॿुधाए पियो वञे जिते ॾींगर عمرالدين ऐं अली रज़ा बबर आरथर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। ॾींगरनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। जॾहिं त अमर खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया नसीराबाद वेझो ॾींगर वाह में ॿुॾी फोत थी विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे नसीराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख़्श कुरैशी सां। अल्लाह बख़्श ॿुधाइजो वाक़ियो कीअं थियो आहे इहो? जी बेटा ये नसीराबाद मसां ॻोठ आहे बाग ڪلھوڙو जिते बबर बिरादरीअ जा कुझु माण्हू रहंदा आहिनि। उन्हनि जा घर आहिनि। ही ॿ मासूम ॿार आहिनि। ॿई पाण में फोट थींदा आहिनि। عمرالدين बबर ऐं वज़ीर अली बबर। ही मामूल मूजिबि इहे ग्राम खेॾंदा खेॾंदा भरिसां अथर वाह जी शाख गुज़रंदी आहे। उन में पहुता ऐं ही वेंझण जे ख़्याल सां उन शाख में लथा आहिनि जिते ही तरी न सघिया आहिनि ऐं उन शाख में ही ॿुॾी विया। जंहिंखां पोइ हिननि जा वारसनि खे ॻोल्हाबाद लाश मिलिया आहिनि। ऐं जीअं हिननि जा लाश वापसि घरनि में पहुता आहिनि त घरनि में कोहराम मची वियो आहे ऐं हिन वक़्तु पूरे ॻोठ में सोग वारो माहौल छाइजी वियो आहे। जी ठीकु आहे अल्लाह बख़्श अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।